गरीबाबाद जीवनारियूं, गरीबाबाद जीवनारियूं। इहो बि तूं तो माफ़ करीस। माफ़ करण जहिड़ी आहे? मां त चवां थो हिन खे मारे इते जो इते खॾ खोटरी दफ़न करे छॾीस, पोइ मञे त तूं मुंहिंजो यार ही। कुछ अंदरा अंदरा थे पयो, अञा कोन मोटिया। तू वञ माई थाणे ते वञ। तो अताई ने का कोई भली मां ने जो तडो ही कोन कंदस। जे रब इने तो करे त मां रेवड़ी उड़ाई को। ए माई हाणी थे इहो नथी समझी त खलकू खिलन राजन में गालियूं हलन। भला जे कने एड़ी हुई है न छोरी के मुंठ में मुछे छडी है न सिंथड़ी अंबन का गुलाब जामुन खाइण का वधीक सुठो कोन त मिर्चन सां मानी खाओ। सर जुल्म तो ॾिसो, ॾोहारी हाणे असांजे घरनि में घिड़ण शुरू थिया आहिनि। रात इन माई सदोरी जे घर में चोर घिड़िया। जान जो खतरो आ साहब, बचाव कयो को। मु गरीब जी का वाहर कयो। पर केर वा बाबा, सुञाता अथव? साहब अग में त ये कॾहिं थियो ही कोन हो। हे जॾहिं को शमी मोटी आ त इहो कहर थियो आ। गरीबाबाद जीवनारियूं। शमी, तूं मुंहिंजी ताक़त खां त चङी तरह वाक़ुफ़ आहीं। तुंहिंजे मुंहिंजे विच में जेको कुझु थियो, तूं जेकॾहिं कंहिंजे साम्हूं ज़ाहिर कयो न त पोइ उहो तुंहिंजी सिहत लाइ, मुंहिंजी सिहत लाइ ख़राब हूंदो। पर मां त तुंहिंजी आहियां न, ऐं तुंहिंजी ई रहंदमि। समझण जी कोशिश कर अज़रा। जेकॾहिं न असांखे कंहिं हीअं ॾिठो त तो लाइ दुनिया दोज़ख थी वेंदी। उहा मोहबत कहिड़ी अज़रा जेका हिक ॿिए लाइ दुनिया दोज़ख करे? जे हिक ॿिए खे जन्नत नथा ॾेई सघूं त हिक ॿिए लाइ टांडा त न अचूं न। हींअर वञ प्लीज़। जॾहिं वक़्तु आयो अज़रा त तुंहिंजो मुंहिंजो मिलण केर बि न झले सघंदो। मां ज़फ़र ऐं शमीअ जी कहाणी कोन वरजाईंदुसि। इहा ई त तुंहिंजी अदा आहे। चङो, मां हलां थी। गरीबाबाद जीवनारियूं, गरीबाबाद जीवनारियूं। सुधरा दे न सुधरा दे, तो जो सुधरणी दुखियो आ। हण सुटा हीरा पुट हण सुटा पी वञा 2-3-4 सिगरेट। अरे हेॾे ने भागा, ॾिस त सही न अॼुकल्ह कबरूं बि विकामजनि थियूं। कबरूं बि तुम्हारी मां त एड़ी खवासा जो घर में तुंहिंजी कबर बि ठाहिण कोन ॾींदी। अरे हेॾे गरीब माण्हू मरण बि अज़ाब आ, ऐं सुञे माण्हू जो मौत उहो बि अज़ाब ऐं सूर। मिठल यार, ईसा एतिरो सोलो जिंद किथे थो छॾे? हिन बोते में पियला न निकिरे ई नथो। अरे हेॾे हलण, मुंहिंजी कन खोले ॻाल्हि ॿुध। जेसि ताणी माण्हुनि जा कर्ज़ न लाही दे न, तेसि ताणी मरण जो सोचजांइ बि न। हा हेॾे हलण, मुंहिंजो भाउ आहे न, अरे मुंहिंजो वॾो आहे न। पहली हे ॾिस, मां तोखे ॿाहूं थो ॿधां। उथी हली बूट पाली कयूं का पेट पूजा। अरे हीअं त बुखने में मरी वेंदासीं। को रुपयो न ॾींदो, को मानी गभो कोन ॾींदो। पाण मेहनत कंदासीं तॾहिं पेट भरींदासीं। न बस यही आई मुझे खबर आ। तू ही खणी ॿुधा त हाणे मां दुनिया सां अखियूं कीअं मिलाईंदुसि? नथो मिलाए सघां दुनिया सां अखियूं, नथो मिलाए सघां। जे अहिड़ो ई मुड़ुस माण्हू आहे न त उते ई रस्मुनि जे मुताबिक मारे विझी सां। या कहिड़ी गैरत हलण तुंहिंजी जो तुंहिंजी माउ पोड़ी
वते थी दर दर जा धिका खाईंदी ऐं तूं जीअरे ई क़बर में पियो आ। बस मां मरण तो चाहियां मां। एड़ी भेण खां त मौत ई बहितर आ न। मौत को मेणो कोने हलण जो ईंदो त तोखां पुछंदो हलण मां तोखे मारियां तो मरी वेंदे हलण। थी ज़माने जी कर इहे नशा पता तोखे इज्जत न ॾींदा। तोखे ख़बर कोने त रात भी तुंहिंजे घर में चोर घिरिया हुया। मूंखे त ज़रे घटे मारे विधा हुयो। थी मुड़स थी मुंह ॾे। गदाला तू भी का वडी चरिया ओ चरी मुंह हुजे से मानुन सा मुंह ॾे न। मुंह पुठी हिक जड़ी लगी पई तस चंडरे केड़ो मुंह ॾींदो मानुन सा। दुख त तो ॾिठा ई कोन्हनि। मां जेको बाहि जो दरिया लताड़ी आई आहियां न उन जो त मां अञा तोसां ज़िक्र बि न कयो आहे। उते चरिया हाणे ज़िद खे छॾ। मुखों तो हिन भागो अलण भी चङो आ। वाह दी जोड़ी भी ठहे हिननि जी भी रत मुंहिंजी भी सड़े। हे फुथाई मिठू हे फुथाई बूथ में अरे तुम्हारो जो बेसरो केड़े कम जो। शमी जेकॾहिं मज़लूम पंहिंजे वात में मुंग विझी वेंदा न त ज़ालिम मची मछदी पवंदो ऐं हीअ दुनिया दोज़ख थी वेंदी। ॿुधाए शमी तोखे कंहिं अगवा कयो? साहब मां दुनिया जे तानन तुनकन खां लिखी माइटरन वटि वई हुयमि। मूं वटि ॿी का वाह न हुई। कूड़ थी हणी कंहिंजे दॿा में अची बयान ॾेई रही आहीं। कंहिं ही सायो थी ॿुधाए मूंखे कंहिंखे बि बख़्श न कंदुसि। न साहब मूंखे कंहिं बि हिसायो कोन्हे। मूंखे ख़बर कोन्हे। तोखे मोहम्मद अली कुझु चयो आहे? डप ॾिनो अथई? ॿुधाए मूंखे शमी तोखे कुझु बि कोन थींदो। तोखे ख़बर कान्हे त तोते खूनी हमलो बि करायो वियो हो ऐं मोहम्मद अली तोखे उतां कढी आयो। ॿुधाए मूंखे ख़बर कोन्हे। ॾिस छोकिरी मां माण्हू आहियां कुझु टेढ़ो। माण्हुनि खे दोस्तनि जी ख़बर कोन पवंदी आहे। शमी इहो त थी नथो सघे त तोखे पंहिंजे दुश्मन जी ख़बर न हुजे। असां ग़रीब माण्हू असांजी भला कहिड़ी दुश्मनी छाजी दुश्मनी साहब? नसरो तोखे खयो हो या मोहम्मद अली जी मदद हुई? गरीबाबाद जीवनारियूं गरीबाबाद जीवनारियूं। कम खराब थी वियो नसरू। शाहजीअ खे बि हाणे ई अचणो हुयो। साहब छा कंदो शाहजी? हरण जहिड़ो शाहजी। नसरू जेकॾहिं छोरीअ न कुझु कुछो त शाहजीअ मां सफ़ा फासी वेंदासीं। पोइ ख़ैर मुंहिंजो बि कोन थींदो। छोरी थी कुझु जेकॾहिं इन कच्छ वारीअ खे कारतूस न ठोकियोमांसि न त मुंहिंजो नालो बि नसरू न आहे, नसरू खान। नसरू तुंहिंजो आहे दिमाग़ ख़राब। मुंहिंजे पुठियां कोई बि कोन्हे। ॾिसजांइ हिकिड़े ॾींहुं तूं मूंखे कंहिं वॾी मुसीबत में फासाईंदे। साहब जेकॾहिं तूं मुंहिंजे करे फाथे न त तोखे मां पाण छॾाईंदुसि। इहा छोरी छा कुझंदी? सबूत त इहो हिकिड़ो ई अथसि जेको कच्छ में खयूं थी वठे न। साहब तूं दिलगीर न थी। तोखे ख़बर कान्हे शाहजीअ जी नसरू खान त शाहजीअ जी जाच सॼे मुल्क में मशहूर आहे। छा कजे सम्झ में ॻाल्हि मूंखे त कोन थी अचे। साहब पुठ पाण खे वॾो मोतबर सम्झंदो आहे, पर जॾहिं पहाड़ जे हेठों ईंदो आहे न
पोइ उनखे पंहिंजी औकात जी ख़बर पवंदी आहे। रुगो तूं मुंहिंजो साथ ॾे। बाक़ी शादीअ जहिड़ा पंहिंजी ज़िंदगीअ में केतिरा ई ऑफिसर मूं जा त झुकाए छॾिया या माराए छॾिया या त वरी दर बदर करे छॾिया, छो त मुंहिंजो नालो बि नसरू आहे, नसरू। तूं हक़ीक़तूं लिकाए छा थी साबित करण चाहीं? त तोखे ख़बर न आहे त ॾिठल ॾोह खे लिकाइण ऐं शायदि ई न ॾियण बि ओतिरो ई ॾोह आहे। मां चई चुकी आहियां, मूंखे न कंहिं बरगलायो आहे न ई वरी कंहिं भॼायो आहे। बस तूं पाण सां गॾु समाज सां बि दोखो करे रही आहीं। जे तूं औरत न हुजे हा न त तुंहिंजो वार वार ॿोलियां त इहो ॾोह कंहिं कयो आहे। हाणे वञ, मां पाण ई ॻोल्हे लहंदुसि त इहो ॾोह कंहिं कयो आहे। छप्पर ॾे किथे वञी ॿाहिरि वेहंदसि, पोरियूं करे। मां पागल थी वियो, मां चरियो थी वियो आहे। इहा जेका मुंहिंजी भेण आहे न शमी, इने मूंखे चरियो कयो अथई। इने अबा तूं हिकिड़ो ई त आहे मुंहिंजो। अबा मुंहिंजो ॿियो केरु आहे सहारो? एॾे शमीअ तोखे न, पर असां सभिनी खे पागल कयो आहे। अबा असां सभिनी खे रोलियो आहे। चल रब कंदो पाण रुलंदी। ओ जीजल मां पिटीस न, हाँ तू पिटीस न। अबा तोखे इन किन्नी कोड़ीअ जो का थो अचे पियो, जंहिं असांखे चरियो करे छॾियो आहे। दुनिया में मुंहं खाइण जहिड़ो न छॾियो अथई। ख़ुदा कंदो चल दर बदर हूंदी, रोए रला मथे खला हूंदसि, या हेतिरी ज़रड़ी धीउ जेका कच्छ में कयूं थी वते न, किन्नी कोड़ी इनखे कहिड़े पीउ जो नालो ॾींदी। चल ख़ुदा पुॼंदुसि शमीअ खे। या छोरी किथे आ छोरी? वठींदो सांस, कपींदो सांस, इने जो सिर खणंदुसि। छो अचे शमीअ जे गॾ पिया आहियो? सुभाणे जे अगरि कुझु थी वञे त पोइ हुन ॿार केरु पालींदो? छो त न्याणी खे छोरो छिनो कयो? मारोट तू शमीअ जो पासो न खण। ये किन्नी तई कोची तई, किन्नी कोची। अचे अचे त सांस तो मां अचे सांस तो। खड़े जमी चल रो रुलंदई। चल दर पदर हूंदी है मुंहिंजी मां जी दुआ तई। चल सुख न वठंदी है। सभाई हाणे घणो थियो। राजन टोकियो, खलकूं खुलियूं, दर बदर थियस। मां बि ऐं तूं बि हाणे ज़िद खे छॾ मोटी हल। ही टियों भेरो मां तोॾे मिंथ खणी आयो आहियां। सच पुछी त मां अज़रा खां सवाइ रही नथो सघां। अरे तू अज़रा जे पीउ चवराइण जे लाइक़ आहे? अज़रा खां सवाइ रही नथो सघी? तॾहिं अज़रा यादि कोन्हे जॾहिं हुन आवारनि सां छागला पे कई? सवाई मूंखे तमामु घणी सज़ा मिली आहे। वधीक सज़ा हाणे नथो करे सघां मां। हाणे त घर बि मूंखे खाइण नथो अचे। कुझु सम्झण जी कर। मां सभु सम्झो वेठी आहियां। जे अदा तड़े बि कढियो न त इहो सम्झी छॾ तोॾे कोन ईंदसि। छप्पर ॾे किथे वञी ॿाहिरि वेहंदसि, पोरियूं करे पंहिंजी धीउ पढ़ाईंदसि।